अल्लाह ताला फरमाए थो वलनबलुवन्नकुम इम्तिहान वठंदो सां बिशय मिनल खौफ ड्रिज थींदो वलजू बुख ईंदव व नक्स मिनल अमवाल माल खुटंदव व समरात तव्हांजा फसल सुकंदा। अल्लाह ताला फरमाए थो सभु कुझु थींदो पर जेकॾहिं मुंहिंजी दामन न छॾींदो व बशिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन पोइ मुंहिंजा बाना इन मुसीबत ते सब्र करे वरी बि मूंखे ॿाॾाईंदा। ओ मुहम्मद मिठा मां चवां थो त हिननि खे मुंहिंजे तरफ़ खां जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाए। वबशिर साबिरीन इन सब्र करण वारनि खे मुबारक ॾे अल्लज़ीन उहे कहिड़ा इज़ा असाबतहुम मुसीबतुन जॾहिं इन्हनि ते का तकलीफ़ ईंदी आहे क़ालू त चवंदा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ॿियो वावेला हाय हा घोड़ा घोड़ा यां से कोन कंदा बल्कि एतिरो चवंदा आहिनि त असां बि अल्लाह जा आहे ॾिनल माल बि सभु असांजे अल्लाह जो। चओ सुभान अल्लाह। अॻिते मज़ेदार ॻाल्हि हा दुरूद पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक वसल्लम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए ते छा आहे रब्बुल आलमीन फरमाए थो उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह इहे उहे मुंहिंजा बाना अथव जंहिंजे मथां मां रब सलातूं मोकिलींदो आहियां। चओ सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह इन्हनि जे मथां मां रब्बुल आलमीन जूं रहमतूं हूंदियूं आहिनि व रहमतूं हूंदियूं आहिनि ऐं मां रब करीम जे ज़ात बाबरकात जूं महिरबानियूं हूंदियूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो व उलाइका हुमुल मुहतदून ऐं मां इहो बि तव्हांखे सर्टिफिकेट ॾेई थो छॾियां जे कामयाबीअ खां पोइ सर्टिफिकेट मिलंदो आहे इन्हनि जे लाइ मां सर्टिफिकेट थो ॾियां। या अल्लाह कहिड़ो सर्टिफिकेट आहे? अल्लाह ताला फरमाए थो उलाइका हुमुल मुहतदून बस इहा ई जमायत हिदायत वारी आहे इहा ई जमायत हक़ वारी आहे इहा ई जमायत सही रस्ते ते हलण वारी आहे। अदा जंहिंमें इहे निशान हूंदा इंशाअल्लाह कामयाब थींदो पर अदा अहिड़ा त किरोड़े मुहम्मद जा ग़ुलाम थिया पर मां तव्हांखे चवां थो इहे सभई आयतूं जे सचियूं अचनि थियूं त सोणे हुसैन ते सचियूं थियूं अचनि। इन सभिनी आयतुनि जो अमली तरह जेकॾहिं तफ़सीर आहे त आमना जो लाल हुसैन आहे हज़रत जन्नत ख़ातून जो लाल हुसैन आहे अलीअ जे अखियुनि जो ठार हुसैन आहे मुहम्मद जे कुल्हनि ते सार थियण वारो हुसैन आहे। मुंहिंजा दोस्त तव्हां सभिनी आयतुनि जे अखर अखर ते गौर कंदो त इन सभिनी आयतुनि जो तफ़सीर मुंहिंजो सोहणो हुसैन अली मक़ाम आहे। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है। चौ सुभान अल्लाह। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है और उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। उनजी हिम्मत ते अली के भी नाज़ आ अब्बे के तो उनजे हिम्मत ते वरी नाने रसूल के भी नाज़ आ। सजद तो सबने किए उसका नया अंदाज है उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। आबिद घणा नमाजी घणा सजदन करण वारा घणा अल्लाह अल्लाह करण वारा घणा मस्जिद आबाद करण वारा घणा पर यार मस्जिद में ईंदा हूं त पखो तारे वेहंदा हूं। हाँ न सही ओ इते वेहा हवा लगंदी। मुझा प्यारा दोस्त सोने हुसैन ता कुर्बान वञा। हजरत हुसैन आली मकाम नमाज किए पढ़ी कातिल लईन मस्त था खंजर की वार में पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। न मस्जिद में
न मिंबर में न बैतुल्लाह के साये में नमाज़े इश्क अदा होती थी तलवारों के साये में। यार गर्मी हुंदी आ त थधो पानी गोलींदा हो, सर्दी हुंदी आ त गर्म पानी तलाश कंदा हो। मुजादा हुसैन खे बच्चन जे लाइ पानी कोन्हे, ॿाहिरनि लाइ पानी कोन्हे, पुटनि लाइ पानी कोन्हे, पंहिंजे लाइ पानी कोन्हे, को वुज़ू किथां करे। हज़रत हुसैन आली मक़ाम करबला जे ततल ज़मीन ते पंहिंजे खून सां वुज़ू फरमायो आ, पंहिंजे रत सां वुज़ू कयो आ। अल्लाह जी नमाज़ कज़ा न कई आ। अवा गौर जे करे कंदो त ख़ुदा पाक जो कसम आ, या समूरी जो समूरियूं आयतूं जेके मूं तव्हां जे आॾो पढ़ियूं आहिनि, हज़रत हुसैन आली मक़ाम जे ज़ात बाबरकाह जे मथां सचियूं थियूं अचनि पियूं। ऐं इन सभिनी आयतुनि जो हज़रत हुसैन आली मक़ाम तफ़सीर करे ॾेखारियो आहे। दुरूद मुंहिंजे महबूब ते बुलंद आवाज़। थोरो तफ़सील त इंशाअल्लाह ईंदड़ जुमे ते, पर कुझु ॿुधायां त हुसैन जो शान छा आहे। हुसैनी आहियो या न आहियो? हा, असां हुसैनी आहियूं। उहो आहे जेको हुसैन जे नक्शे कदम ते हले। हुसैन जेको पैगाम आंदो आहे, यज़ीद नमाज़ी हो या बेनमाज़ी हो, ॾाढे ॻाल्हि, दीनदार हो या बेदीन हो, शराबी हो या कबाबी हो या मुजादा तहज्जुद गुजार हो, शराबी कबाबी हो, बेदीन हो, हुसैन जे माल ते कब्ज़ो कोन कयो हई, हुसैन जी बनी कान फबाई हई, हुसैन आली मक़ाम जी कुर्सी कान खसी हई। ख़ुदा जो कसम आ, हो ज़ालिम बेदीन महबूब जे सुन्नत खे मिटाईंदो हो। हुसैन चयो जेको मुंहिंजे नाने जी सुन्नत मिटाए, मां पंहिंजो सिर मिटाए मुस्तफ़ा जी सुन्नत क़यामत ताईं जारी कंदुसि। ऐं अॼु को मुस्लमान तो ॾाढ़ी वारे खे चवे त ॾाढ़ी कूड़ा आहे, रसो ठाराए। ॾाढ़ी कूड़ा आहे, रसो ठाराए। उन बेहया खे नमाज़ पढ़ण जी का ज़रूरत कान्हे, उनखे मस्जिद में अचण जी का ज़रूरत कान्हे। ऐं मां ख़ुदा जे घर में तो बीही चवां, ॿुधजां, जेको न ईअं चवे त ॾाढ़ी कूड़ा आहे, रसो ठाराए, उन जी ज़ाल खे तलाक तलाक तलाक। माई हराम आहे, उन जो बच्चो जेको ॼमंदो सो हराम जो हूंदो। उहो मुस्लमान कोन अहिड़ो पलीत नालो खणी मूंखे ॿुधाए मरे त जनाज़ो कोन पढ़बो। महबूब जी सुन्नत हिकु न रखी, ऐं ॿियो वरी चवीं त रसूलुल्लाह जी सुन्नत जा कूड़ा रसो ठाराए। तू त पोइ यहूदन खे बि मारे वे, यज़ीद बि ईअं कोन चयो हो, तू त यज़ीद जो बि ॾाढो चइबे। अल्लाह तबारक व तआला अहिड़े पलीत ते ख़ुदा का लानत नाज़िल करे जेको मुंहिंजे महबूब जे सुन्नत लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए। मुंहिंजा दोस्त ॾाढो ॾुख थियो आहे। हिकिड़े फ़क़ीर चयो आहे त नाला बि कोन थो ॿुधायां, पोइ ॿुधाईंदुसि। ॿिए जुमे ते मूंखे ॿुधाए जे मां पीउ जो पुटु न आहियां, जे मस्जिद मां मोचड़ हणी न कढानि। ख़ुदा जे घर में अचो ऐं निमाज़ पढ़ो, वरी ॾाढ़नि वारनि ते ठठो न कयो। अवां यहूदी आहियो जेके ॾाढ़ीअ जे बारे में था चवनि पिया। यादि रखो, मुहम्मद जे सुन्नत जे वार वार ताईं सिर मुस्लमान जो कुर्बान आहे। जो बेग़ैरत नमाज़ छो थो पढ़े, छो थो मस्जिद में अचे, छो थो पाण खे मुस्लमान सॾाए, वञे वाणियुनि जे मंदर में, हलियो वञे यहूदनी साइन ॾे, जेको मुस्लमान बि सॾाए गौसिया मस्जिद में बि अचे ऐं रसूलुल्लाह जी सुन्नत ते ठठोड़ूं करे। अहिड़े पलीत जी ज़रूरत ई कान्हे। दुआ कर ख़ुदा असांखे आशिक़ ॾे, पलीतनि खां बचाए। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे ॾाढे सलात, ॾाढे मुहम्मद रबी ते सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। मुजादा इमाम हुसैन आली मक़ाम छाजे लाइ लड़ियो? चओ मुस्तफ़ा जे दीन लाइ। छाजे लाइ? ॾाढे चओ महबूब जे दीन लाइ लड़ियो। ऐं दीन लाइ लड़ियो, छो न लड़े? मुस्तफ़ा फरमाइनि था अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। ॿुधी छॾियो, मुंहिंजो सुहिणो हसन ऐं मुंहिंजो सुहिणो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। जन्नत जे जवाननि जा
जेके जन्नत में वींदा उन्हनि जी अॻुवाणी सोने हसन हुसैन जे हथ में हूंदी। वाह सोना हुसैन मुझा भाव अज़ीज़, को कंहिंजो खीर पिए को कंहिंजो खीर पिए। वाह हुसैन आली मकाम तोखे खातून जन्नत जो खीर नसीब थियो आ। उहा खातून जन्नत जंहिंजे लाइ अल्लामा बैकी रहमतुल्लाह अलैह दलाइल नबूवत में मुस्तफ़ा जी हदीस रखी आ त क़यामत जो ॾियारो थींदो जंहिंमहिल मुंहिंजी बचड़ी फातिमतु ज़हरा पुलसरात तां लंघंदी तंहिंमहिल अल्लाह साईं ऐलान कराईंदो गुद्दू अबसारकुम या अहलल हशर, ओ महशर वारो अखियूं पंहिंजूं पूरियो इन जे करे जो मुहम्मद जी परदेदार न्याणी जन्नत ॾांहुं वञी रही आहे। जय अमर जे लाइ नबियन खे वलियन खे गौसन खे 1.25 लख पैगंबरन खे खुदा चवे अखियूं हेठि कयो त मुहम्मद जी परदेदार न्याणी जन्नत में वञे। ऐं उन्ही अम्मा जीजल जो मुजादा सोने हुसैन खे खीर नसीब थे। चओ सुभान अल्लाह। नबी की लाडली बीवी वली की मां शहीदों के, नबी जी लाडली आ। चो सुभान अल्लाह। अली वली जी मुझा प्यारा दोस्त घर वारी आ। चो सुभान अल्लाह। वरी सोने हसन हुसैन जी जीजल अम्मा है। चो सुभान अल्लाह। नबी की लाडली बीवी वली की और मां शहीदों की, उधर जलवा नबूवत का विलायत का शहादत का। जे नजर खणी कर त मुजादा नबूवत भी फातिमा जे घर में आ, त विलायत भी फातिमा जे घर में आ, त शहादत भी मुजादा ऐं रिसालत ऐं सरकार दो आलम अलैहिस्सलाम जे मुताबिक सरदारी वारी नेमत जेका हसनैन खे मिली आ उहा बि फातिमा तो ज़हरा जे घर में आ। उन जे झोलीअ में मुजादा जेको पलंदो सो हुसैन न थींदो त ॿियो केरु थींदो। अल्लाह सी तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। टाइम पूरो थियो, हयाती हूंदी त वरी इंशाअल्लाह ईंदड़ जुमे ते आल बैत जो शान ॿुधी हियां ठार जा खुदा तव्हां असांजा बेड़ा पार करे। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।